हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। कथा राजा वीर विक्रमाजीत जी। कल पाण इन जो पहिरियों भाग ॿुधोसीं, जेको कुझु हीअं हो। महाराजा विक्रमाजीत खे हिकु सवाल पैदा थियो, जेको राजा उहो अजीन ते राज कंदो हुओ। मन में सवाल उनखे उथो त आऊं एॾो वॾो राजा छेला थियसि, एॾो मशहूरु कोन को त वजह हूंदी। पोइ हिन पंहिंजे मुल्क जा वॾा वॾा जोशी विद्वान सभु घुराया ऐं पुछा कयाईं, पर कंहिंखे बि हिन जो सही सवाल माना सूटेबल जेको उनखे वणे राजा खे, अहिड़ो को जवाबु कोन मिलियो। तॾहिं उन ई शहर जे राज ब्राह्मण जेके हुआ न, उन राज जा उन जी धीअ चयो, बाबा अगरि विक्रमाजीत मूंखां पुछणु अचे त आऊं हुनजे सुवाल जो जवाबु ॾेई सघां थी। पोइ विक्रमाजीत अकेले वियो हुन खां पुछणु। ब्राह्मण जी कन्या चयो त तोखे हींअर पकी तसली कोन थींदी, तला करे पहिरीं तूं वञ, हिकिड़े इतां खां 10 किलोमीटर परियां आहे, फलाणी दिशा में हिकिड़ो वेठो महात्मा जेको सिर्फ़ु कोयला खाईंदो आहे, उन वटि वञ, उहो तो ॿुधाईंदो। जॾहिं उते पहुचो, नमस्कार कयई ऐं हुन जी तरफ़ सां नमस्कार ॾिनई। तॾहिं उन उहा पंडित चयो, हीअं अगरि आऊं तोखे ॿुधायां, तोखे यकीन कोन थींदो, पक कोन थींदी, तला करे तूं हितां खां 10 किलोमीटर परियां हिकिड़ो ॿियो पंडित आहे, उते वञी उन खां पुछ जेको अंगारा खाईंदो आहे। जॾहिं उते अंगारा न, जेको राख खाईंदो आहे, सिर्फ़ु खाक। पहिरियों जेको महात्मा सिर्फ़ु अंगारा खाईंदो हुओ, ॿियो महात्मा सिर्फ़ु खाक खाईंदो हुओ। जॾहिं उते पहुचो थी, मूंखे ॿुधायो, पंहिंजी पूरब जनम जी कथा ॿुधायो, भूतकाल जी कथा ॿुधायो। त उन चयो, आऊं तोखे कथा त ॿुधायां, पर हितां खां 10 किलोमीटर परियां हिकिड़ो राज आहे, उते राजा जो पुटु ॼापियो आहे जेको खीर कोतो वारता आहे, तूं वेंदे त हू खीर पीअंदो, उनखे उन खीर पीआर, पोइ हिन खां पुछ, पोइ हू तोखे सॼी कथा करे ॿुधाईंदो। त वियो पंहिंजो राजा वीर विक्रमाजीत वियो, उन राजा खे चयईं त मां तुंहिंजे पुट खे खीर पीआरे सघां थो। वज़ीरनि वञी पंहिंजे राजा सां हक़ीक़त कई। तंहिं वॾी ख़ुशी सां इहा ॻाल्हि मञी नेठि राजा वीर विक्रमाजीत उन बालक खे खीर पीआरे खेसि पंहिंजे पूरब जनम जी तोड़े हुन ॿार जे पूरब जनम जी सॼी हक़ीक़त पुछणु लॻो। तॾहिं उन बालक राजा खे चयो त ए राजन, मां तूं उहे ॿई मथिया जेके तूं थी आयो आहीं, पहिरीं ॿई महात्मा आऊं ऐं तूं चारई ॼणा हिकु वन में तपस्या कंदा हुआसीं, ऐं ब्राह्मण जी कन्या हिकु वानप्रस्थ जी स्त्री हुई। ॾिस, तूं हींअर 3 माण्हुनि सां मिली पियो अचें, हिकु ब्राह्मण जी कन्या जेकी वानप्रस्थ स्त्री हुई, ॿियो 2 मथां ब्राह्मण, उहे 2 ब्राह्मण ऐं 2 पाण हिकिड़े ई वन में तपस्या कंदा हुआसीं, सही। ऐं जेकी वानप्रस्थ जी स्त्री हुई, सा बि पंहिंजे पासे वारे जंगल में रहंदी हुई। असां चइनि खे हू डेली 2-2 रोटियूं ॾेई वेंदी हुई। हिकिड़े ॾींहुं विष्णु भॻवानु असांजी तपस्या जी परीक्षा वठण लाइ हिकु ॿुढे ब्राह्मण जो रूप धारे आयो, ऐं पहिरियों जेको हुन महिल अग्नि खाई रहियो आहे, हिन महिल जेको महात्मा तूं पहिरीं वियो न, जेको कोयला खाई रहियो हो, उन पर वियो, उन महात्मा पर वियो ऐं महात्मा खे चयईं त मां 3 ॾींहंनि जो बुखियो आहियां, मूंखे पेट भरे भोजन करा। महात्मा चयसि त मूं वटि फ़क़ति 2 रोटियूं आहिनि, तंहिं मां हिकु आऊं खाईंदुसि ऐं हिकु तोखे ॾियां थो। तंहिं ते ब्राह्मण चयसि त मां हिकु दफ़ो ई भोजन कंदो आहियां। जेको विष्णु भॻवान जो रूप धारे आयो हो, उन चयो त मां हिकु दफ़ो ई भोजन कंदो आहियां, वरी ॿिए हंधि न खाईंदुसि, राति जो कोन खाईंदुसि। तंहिं ते महात्मा चयसि त चङो भला, तोखे 1.5 रोटी ॾियां थो ऐं आऊं खणी 1/2 रोटी खाईंदुसि। पर ब्राह्मण न मञियुसि, चई मूंखे 2 ई ॾे। तंहिं ते उन महात्मा क्रोध में अची चयसि,
जे 2 रोटी तोखे ॾियां त पोइ आउं टांडा खाईंदुसि छा? उहो ॿुधी हू ब्राह्मण उतां हलियो वियो ऐं वञणु वक़्तु तथास्तु यानी ईअं ई थींदो ईअं ई चई वरी ॿिए तपस्वी वटि आयो ऐं जीअं मथे तपस्वीअ वांगुरु हिन खे बि 2 रोटियूं हुयूं। तंहिं बि कावड़ में अची चई ॾिनो त आउं जेकॾहिं 2 मानियूं तोखे ॾियां त पोइ मां राख फुलियार खाक खाईंदुसि छा? उहो ॿुधी ब्राह्मण जेको विष्णु जो अवतार हो हुन खे बि तथास्तु चई हलियो वियो। तंहिंखां पोइ मूं वटि आयो छोकिरो चए पियो तंहिंखां पोइ मूं वटि आयो ऐं अची मूं खे बि साॻी तरह रोटियुनि जी घुर कयाई। मूं बि पहिरीं 1 रोटी ॾियणु क़बूल कई, पोइ 1.5 रोटी। आख़िर जॾहिं न मञाई तॾहिं मूं बि कावड़ में भरिजी चयसि त जॾहिं सभु खाधो तोखे ॾेई छॾियां त पोइ आउं भले मरी वञा छा? उहो ॿुधी मूं खे तथास्तु चई हलियो वियो। इन ई करे हिन जनम में ॿार खीरु पीतो ई कोन्हे। हुन ब्राह्मण खे बि हुनजे वरदान क्रोध जे वस थी हिनखे तथास्तु वरदान ॾेई वियो, चई तूं अॻिले जनम में कोयला खाईंदे। ॿिए महात्मा खे चई वियो तूं सिर्फ़ु खाक ई खाईंदे। पोइ हू ॿुधी मूंखे बि तथास्तु चई हलियो वियो। विष्णु भॻवान जो अवतार जेको वठी आयो रूप वठी आयो सॉरी। तंहिंखां पोइ आउं ॼमंदो मरंदो ई रहां थो। आउं बार बार ॼमां थो मरां थो, ॼमां थो मरां थो, ॼमां थो मरां थो, मुक्त कोन थिया। तंहिंखां पोइ हू ब्राह्मण रूप भॻवान तव्हां वटि आयो ऐं अची तव्हां खां बि खाधे जी घुर कयाई त तूं यकदमि बिना हबक जे उन ब्राह्मण खे तमामु घणी सत्कार शायदि आसन ते विहारे 2 रोटियूं ऐं ॿियो बि जेको खाधे जो पदार्थ रखियलु हुओ सो आणे अॻियां रखियो ऐं जल जो करमंडल बि भरे अची अॻियां रखियसि। तव्हांजी उदारता ऐं श्रद्धा ॾिसी हू ब्राह्मण रूपी भॻवान तमामु घणो पसंदि थियो ऐं आशीर्वाद ॾिनई ऐं त तूं चक्रवर्ती धर्मात्मा राजा थी वञी मोक्ष खे पाईंदे। फ़क़ति इहो हिकिड़ो ई जनम जेको प्रारब्ध कर्म जो फल आहे सो बंधन रूप ॾिसण में अचे थो। तूं उन ई जनम में ज्ञानवान थी मोक्ष खे प्राप्त थींदे। जॾहिं तूं उन ई पंहिंजे सुख जे कारण खे भुलिजी वेंदे तॾहिं ब्राह्मण कन्या जे चवण मूजिबि उन्हनि खां पुछणु वेंदे ऐं तुंहिंजे दर्शन करे उन्हनि जी बि गति थींदी। ऐं जेका कथा मां तव्हांखे ॿुधाए ही साॻी कथा उन्हनि 2 ऋषियुनि ऐं ब्राह्मण जी कन्या खे बि ॿुधाईंदा। उन्हनि ऋषियुनि खे घरु वठी वञो, उन्हनि जी शेवा कर, उन्हनि सभिनी खे मोक्ष ॾे। तव्हांखे जो ही वर्तमान हलंदड़ हाल जो सुख मिलियलु आहे सो सभु उन्हनि 2 रोटियुनि जे फल जो आहे। त कॾहिं बि को ब्राह्मण या भिक्षा वठणु अचे न उनखे ख़ाली हथ न मोटायो। इन करे हर हिकु गृहस्थी ते फ़र्ज़ु आहे त जेतिरी क़दुरु थी सघे ओतिरी क़दुरु अन्नदान करे। छो जो सभिनी शास्त्रनि तोड़े संतनि जो चवणु आहे त अन्नदान बराबरि ॿियो पुण्य जो कमु को बि कोन आहे। कारण त इंसान जी सारी हयाती जो मदार उन ते ई आहे। उन खां सवाइ सृष्टि जो पैदा थियणु ई नामुमकिन आहे। सृष्टि अनाज जी पैदाइश आहे। ॿियों जेकी ज़रूरत वारियूं शयूं आहिनि से सभु उन जे अंदरि आहिनि। छो जो ख़ासि कारण अनाज ई आहे। ॿियनि शयुनि जी घटि वधि हुअण करे बराबरि सृष्टि जो कार्य ठीकु न हली सघंदो। तंहिं हूंदे बि उन्हनि मां का बि शइ उत्पत्ति जो ख़ासि कारण न थी चई वञे। उत्पत्ति जो ख़ासि कारण अनाज ई चयो वियो आहे। इन ई करे ख़ासि अन्नदान जी शास्त्रनि में वॾी महिमा लिखियलु आहे त जेतिरो बि थी सघे अन्नदान कयो। किस लिए दुनिया में आया समझाना इस राज को, लग गया रोज़ी की फ़िक्र में
भूल गया असली बात को, छोड़ दे तू फिक्र अपनी, जिक्र कर भगवान का। फिक्र तेरी आप करेगा जिसने जन्म दिया इंसान का। सतपुरुष फरमाइन था त ए इंसान, तू पंहिंजी ज़िंदगी जी गुज़ारन जी चिंता ना कर, छो त तुंहिंजी चिंता परम पिता परमात्मा देव सतगुरु भगवान के आए। न खाने की, न पीने की, न मरने की, न जीने की, हमारे साथ है रघुनाथ, तो किस बात की चिंता। तो जय सियाराम। अगर हिन कथा जा तव्हांखे ॿई भाग वणिया आहिनि, कथा वीर विक्रमाजीत जी, त हिन कथा खे वधि में वधि शेयर कयो। चओ जय सियाराम।